मीत मिलिया ऐं दीप जलिया थी तारनि जहिड़ी राति। मीत मिलिया ऐं दीप जलिया थी तारनि जहिड़ी राति। खिज़ा ख़त्म थी बहार ईंदी हर राति पुठियां किरपार। मुंहिंजी टॉपिक जो मौजूदु आहे भारत में सिंधी ॿोली जो बचाव ऐं हौसलो। अरब सैयद अल-बेरूनी 1030 ईस्वी जी तसनीफ़ किताबुल हिंद जे सिंध में इस्लाम की आमद का उतां की सरकारी बोली सिंधी हुई जा ज़िंदगी के हर शोबे में इस्तेमाल थी हुई। उहा बोली न सिर्फ ॻाल्हाई वेंदी हुई पर उन सां गॾोगॾु लिखण पढ़ण लाइ बि इस्तेमाल वेंदी हुई। जेतोणीकि उन वक़्तु सिंधी लाइ मुख़्तलिफ़ लिपियूं ठाहिया वेंदियूं। इस्लामी दौर हुकूमत में सिंध की सरकारी ज़बान अरबी रही। उन बाद तमा ऐं सूमरा पाण सिंधी हुआ पर ईरान ऐं अफगानिस्तान जे सल्तनत आॾो सुरखरू थियण लाइ सिंध जी सरकारी ज़बान फारसी कई वई। जेतोणीकि सिंधी ज़बान जे कुझु चाहकनि फारसी सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ लाइ पंहिंजी चाहत पिणु बरक़रार रखी। अहिड़ियुनि शख़्सियात में काज़ी कादर, इसहाक आहंगर ऐं मखदूम अहमद भट्टी नुमाया आहिनि। सन 1520 ईस्वी में ठटे शहर में हुकूमत की आमद थी। हू 10 ॾींहं पूरे ठटे शहर के लुटींदा कुटींदा ऐं ताराज़ कंदा रहिया। बावजूद हिन जे त उहे पिणु मुस्लमान हुआ। इन सबबि अरगुननि ऐं तुर्खान जे दौर खे सिंध में ज़ुल्म ऐं ॾाढ वारो दौर करे चयो वेंदो आहे। बाद में दिल्ली की मुग़ल हुकूमत 1591 ईस्वी में सिंध मुल्क के सिधो सो पंहिंजे तसल्लुत हेठि आंदो ऐं मुक़ररु कयल गवर्नर मार्फत सिंध ते राज कायम कंदा रहिया। 1679 ईस्वी में सिंध कलहनि जे हथ हेठि आई जा तक़रीबन 1783 ईस्वी ताईं कायम रही। पोइ टालपुरनि सिंध ते कब्ज़ो कयो। उहे वॾो जवाब जिन जे दौर हुकूमत खे अंग्रेज़नि 1843 में ख़त्म कयो। दरअसल सिंध लाइ अंग्रेज़ी दौर हुकूमत हिकु आसमानी रहमत साबित थी। 1851 ईस्वी में उन वक़्त के सिंध के कमिश्नर सर वाटर फ्रेयर हिकु हुकुमनामो जारी कयो जंहिं हेठि सभिनी सरकारी अमलदारनि लाइ सिंधी ज़बान जी ॼाण लाज़मी ठहिराई वई। नेशनल कमिश्नर बी हिकु कमेटी जोड़ी वई जंहिंखे सिंधी ॿोली लाइ हिकु मुक़ररु रस्मुल ख़त जोड़ण जो कमु सौंपियो वियो। उन कमेटी जे ॿियनि मेंबरनि में राय बहादुर नारायण जगन्नाथ वैद्य, दीवान पृथ्वीराज रामचंदाणी, दीवान उधाराम मीरचंदाणी, दीवान नंदीराम मीरा, एच जी रहनुमाई मिर्ज़ा सादिक अली बेग, मियाँ मोहम्मद, काज़ी गुलाम अली ऐं मियाँ गुलाम हुसैन शामिल हुआ। 1853 ईस्वी में उन्हनि सभिनी गॾिजी अरबी रस्म ख़त जी 29 हरफ़नि खे वधाईंदे 52 हरफ़नि ताईं पहुचायो ऐं मख़सूस सिंधी आवाज़नि लाइ अरबी ॿोली जे हरफ़नि में इज़ाफ़ो आंदो वियो। सिंधी ज़बान जी मुक़ररु लिपि तयारु थियण सां केतिरा नवां स्कूल खोलिया, सिंधी किताब लिखिया विया, सिंधी एडिटी प्रेस जो बुनियादु पियो ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे अनेक सिंधी किताब छपजण हेठि आया। शुरूआत और सिंधी अदब घणे क़दर गुजराती, उर्दू, अंग्रेज़ी ऐं फारसी किताबनि जे तर्जुमे ते मुश्तमिल हुयो। तक़रीबन 1150 सालनि खां पोइ सिंधी ॿोली खे हिकु बार ॿीहर सिंध जी सरकारी ॿोली बणिजण जो हक़ मिलियो। अंग्रेज़नि सिंध में